अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भली कार मां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त बानी पीटीआई जी हिकु अखि जी नज़र 6 भाङे 6 आहे ऐं ॿी अखि जी बीनाई चश्मे सां 70 सैकड़ो आहे। माहिर डॉक्टरनि जेल में बानी पीटीआई जो मुआइनो कयो आहे। शेखुपुरा में वकीलनि खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त मुल्क में माशी ऐं सियासी इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। केपीके हुकूमत आइन जे ख़िलाफ़ कम कंदी त वफ़ाक़ एक्शन खणंदो। माहिर डॉक्टरनि जी टीम पारां जेल में बानी पीटीआई जो तफ़सीली मुआइनो। अखियुनि जे माहिर डॉक्टरनि जी अपोज़िशन अॻुवाणनि ऐं बानी पीटीआई जे ज़ाती डॉक्टरनि खे ब्रीफिंग। डॉक्टर जो चवणु आहे त बानी पीटीआई जी नज़र में वाज़े बहितरी आई आहे। तिबी टीम पारां जारी इलाज ते बि मुकमल इत्मीनान जो इज़हार। तहरीक इंसाफ़ केपीके हाउस आॾो धरणो ख़त्म करे छॾियो। पार्लियामेंट लॉजिस में बि क़ौमी असेंबली मेंबरनि ऐं सेनेटरनि जो धरणो ख़त्म। पार्लियामेंट हाउस आॾो पीटीआई ऐं अपोज़िशन जो धरणो चोथे ॾींहुं बि जारी। महमूद ख़ान उचकसई, अलामा राजा नासिर अब्बास, असद कैसर ऐं ॿिया शरीक। अपोज़िशन लीडर महमूद ख़ान उचकसई पार्लियामेंटरनि जो इजलास सॾाए वरितो। क़ौमी असेंबली मेंबरनि ऐं सेनेटरनि सां एहतजाज बाबति मुशावरत कई वेंदी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त माशी अंग अखर मुसबित रुझान ज़ाहिर करे रहिया आहिनि। हर शोबे में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो पियो वञे। सरकारी इदारनि में बहितरी आणणु लाज़मी आहे। 3 सालनि में खसारो घटि थियो आहे। इस्लामाबाद में ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त मुख़्तलिफ़ शोबनि में सुधारा मुतारिफ़ कराए रहिया आहियूं। कुझु कंपनियुनि जे मुनाफ़े में घटिताई थी आहे। मुसलसिल खसारे जो शिकार इदारनि खे बंदि करे रहिया आहियूं। छा गुल प्लाज़ा के बाहि वक़्तु एम्बुलेंसूं मौजूदु हुयूं? कहिड़ी शइ सां बाहि विसाई पई वई? इमारत जा दरवाज़ा खुलियल हुया या बंदि? गुल प्लाज़ा साने जे जुडिशनल कमीशन जा फोतियुनि जा वारसनि सां मुलाक़ात में सवाल। वारसनि बयान ॾींदे ॿुधायो आहे त फायर ब्रिगेड ऐं रेस्क्यू अमलो मौक़े ते मौजूदु हुयो, पर पाणीअ जी खोट हुई। 2 कलाकनि खां पोइ टैंकर आयो। रेस्क्यू ऑपरेशन सुबुह जे वक़्तु शुरू कयो वियो। राति जो रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो वञे हा त केतिरियूं ई जानियूं बची वञनि हा। वारसनि वधीक ॿुधायो आहे त पाणी हो या केमिकल, पर बाहि न पिए विसामे। केरु अंदरि न पिए वियो। बाहि ते ज़ाब्तो आयो त इमारत किरण शुरू थी वई। गुल प्लाज़ा एसोसिएशन जे सदर ॿुधायो आहे त इमारत जा दरवाज़ा खुलियल हुया। लॻे थो बाहि हादसो नाहे। हुकूमत खां सिर्फ़ इंसाफ़ चाहियूं था। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। अॼु खां पेट्रोल 5 रुपया ऐं डीज़ल 7 रुपया 32 पैसा फ़ी लीटर महांगो। अघ में वाद पेट्रोल जी नई क़ीमत 258 रुपया 17 पैसा फ़ी लीटर मुक़रर। हाई स्पीड डीज़ल जो फ़ी लीटर 275 रुपया 70 पैसनि जो थी वियो। नोटिफिकेशन जारी। अमेरिका ईरान ॻाल्हियुनि जो ॿियो दौर सुभाणे स्विट्ज़रलैंड में थींदो। अमेरिका जो ख़ुसूसी नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं ट्रंप जो नाठी डायरेक्टर जेनवार रवाना। अमेरिका जे परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त अॼु ताईं ईरान सां केरु बि कामयाब डील नाहे करे सघियो। उन बावजूद असां कोशिश करे रहिया आहियूं। अमेरिका ॿियो सामुंडी जंगी बेड़ो बि विच ओभर लाइ रवानो करे छॾियो। ॻाल्हियुनि जी नाकामीअ ते अमेरिका पारां फ़ौजी कार्रवायुनि जूं तयारियूं। बांग्लादेश जो नामज़द वज़ीर आज़म तारिक रहमान सुभाणे हलफ़ खणंदो। बांग्लादेश हुकूमत तरफ़ां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे शिरकत जी दावत। हलफ़ बरदारी तक़रीब में शिरकत लाइ वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ढाका रवानो। जमात इस्लामी बांग्लादेश पारां तारिक रहमान खे कामयाबी ते मुबारकबाद। तावन जी ख़ातिरी जमात इस्लामी अॻवान शफ़ीक़ुर रहमान चयो आहे त मज़बूत ऐं उसूली अपोज़िशन जो किरदार अदा कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते ऑस्ट्रिया पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बिज़नेस फ़ोरम जे इजलास जी सदारत ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जे सरबराहनि सां मुलाक़ात कंदो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म ऑस्ट्रिया जे चांसलर जी दावत ते दौरो करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रिया जा लाॻापा गॾियल ताउन ते ॿधल आहिनि। नौशहर फेरोज़ में खौफनाक रोड हादसो। हिक ई ख़ानदान जे 5 भातियुनि समेत 6 ॼणा फ़ौत। क़ौमी शराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर कार मथां चढ़ी वियो। 6 ॼणा मौक़े ते फ़ौत। गुलाम रसूल, मोहम्मद बख्शल, अब्दुल हकीम, नदीम अली, सोहराब सोलंगी ऐं कार ड्राइवर मंसूर बिरोही तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त फ़ौतियुनि मां 5 पोरियतनि जो लालू रैंक जे हिक ई ख़ानदान सां तालुक़ आहे, जेके मज़दूरीअ लाइ कराची वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो।
ठुल वेझो चोरनि सां मज़ामत नौजवान भाॻियो गोलियूं हणी क़तल। मुबारकपुर थाणे जे हद ॻोठ अब्दुल सत्तार खोसो में घर मां मेहूं चोरीअ जी कोशिश। मज़ामत ते चोरनि जी फायरिंग में 24 वरनि जो रियाज़ खोसो मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच शुरू कई वई आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। खिपरो वेझो पीरसन मुबैना तौर फाहो खाई ख़ुदकुशी करे छॾी। लूणखाण में 55 वरनि जे मलूक कुंभर घर अंदर फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। वारसनि जो चवणु आहे त पीरसन जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुयो, जंहिं करे हुन इंतहाई क़दम खयो।